Live from our Dallas headquarters, this is TechNews, serving you the hottest news of the hour. Your news, our business. मेहर अदालती हुकुम ते मेहर शहर में नाजायज़ अददकियूं हटाइण ऐं नालियुनि गटरनि मथां दुकानदारनि तरफ़ां तामीर कयल गैर कानूनी धिका ऐं छापरा हटाइण वारी मुहिम जारी आहे। उन सिलसिले में एसडीएम मेहर गुलाम शबीर रिंद, मुख्तियारकार मेहर मंसूर कल्होड़ो, सीएमओ मेहर औरंगज़ेब मगसी, डीएसपी मेहर गुलाम सरवर पावर, म्यूनिसिपल कमेटी जो अमलो ऐं पुलिस साण करे क्रेन मशीन ज़रिए मेन रोड ऐं बैंक स्क्वायर प्रेस क्लब रोड ते नालियुनि ऐं गटरनि मथसि तामीर थियल नाजाइज़ धिका ऐं छापरा डाहे पट कया विया। हबीब बैंक, अल हबीब, यूबीएल बैंक समेत केतिरनि ई दुकाननि जा धिका छापरा क्रेन मशीन ज़रिए डाहिया विया। उन दौरान मुतासिर दुकानदारनि ऐं इंतज़ामिया विच में वक़्फ़े सां चकरियूं पिण थियूं। उनखां अलावा कुझु दुकानदारनि पाण मुरादो धिका ऐं छापरा डाहण लाइ ऑफिसरनि खां पिण मोहलत घुरी, जंहिंखे मोहलत बि ॾिनी वई। एसडीएम गुलाम शबीर रिंद, मुख्तियारकार मंसूर कल्होड़ो, सीएमओ औरंगज़ेब मगसी चयो त अदालत जे हुकुम ते नाजाइज़ हद दख़लियूं हटायूं थियूं, कंहिंसां बि रिआयत न थींदी। नालियुनि गटरनि मथां अॾावतूं करण सबबि नालियूं गटर हर रोज़ उथली पवनि था। खूबसूरत शहर जा रोड रस्ता सोढ़ा थी विया आहिनि, माण्हू पैदल बि नथा हली सघनि। हिननि चयो त शहर जूं पुरानियूं रौनकूं ॿीहर बहाल कयूं वेंदियूं। रिपोर्ट मुर्तज़ा पांवर, मेहर।